بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محترم नाज़रीन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। محترم नाज़रीन, अॼु जंहिं मौज़ू ते गुफ़्तगू करण जे लाइ हाज़िर थियो आहियां उहो मौज़ू आहे मरातिब वही ऐं मराहिल वही। इन्हनि ॿिनि सिलसिलनि में अॼु हिकु नई शइ जेका सोशल मीडिया जी मार्केट में हले थी, हिकु नओं नज़रियो जेके उलमाए तशय्यो जे मुअसिक आलिमनि रद्द बि कयो आहे। ऐं बि चाहियुमि त ॿ लफ़्ज़ पंहिंजे इल्मी इस्तिताअत मुताबिक़ अव्हांजे गोश गुज़ार कया। वही जे सिलसिले में जेका असांखे मुश्किलात पेश आहिनि, इन सिलसिले में असीं रुजू कंदासीं उन्हनि ॿिनि मुश्किल कुशान ॾांहुं जेके पैगम्बर इस्लाम असांजी हिदायत लाइ छॾे विया, यानी क़ुर ऐं अहलुल बैत अलैहिस्सलाम। क़ुर ॾांहुं जॾहिं ईंदासीं त पहिरें क़ुर में जॾहिं असां मुतवजह थींदासीं त सूरह शूरा में ख़ुदावंद मुताल असांजी हिदायत जे लाइ वही जा मर्तबा बयान कया। उन मर्तबनि में टे जेके हिन मर्तबा ख़ुदावंद मुताल बयान कया आहिनि, जीअं सूरह शूरा जी 51 नंबर आयत आहे, वमा काना लिबशरिन अन युकल्लिमहुल्लाहु इल्ला वहियन। पहिरियों मर्तबो, यानी जॾहिं जॾहिं ख़ुदावंद मुताल कंहिं सां कलाम करण जो इरादो कंदो आहे उन ॾे वही कंदो आहे। ॿियो मर्तबो जेको आहे आयत जे अॻियां लफ़्ज़नि औ मिन वराए हिजाबिन, या कंहिं पर्दे जे पुठियां उन सां आवाज़ ईंदो आहे, उन सां गुफ़्तगू कंदो आहे ख़ुदावंद मुताल उन आवाज़ जे ज़रिए सां। ऐं टियों मरहलो औ युरसिल रसूल, ऐं ख़ुदावंद मुताल फ़रिश्तो मोकिलींदो आहे। डायरेक्ट वही जो सिलसिलो उन जे लाइ असां वटि असांजे मोतबर किताबनि में हिकिड़ी रिवायत जेका घणनि ई किताबनि में आहे, लेकिन आउं चाहींदुसि सिर्फ़ 3 मोतबर किताबनि जे हवाले सां अॻिते वधां। पहिरीं इहा रिवायत जेका आहे डायरेक्ट वही जे सिलसिले में मौजूद आहे, शेख सदूक अलैहिर्रहमा जी किताब अत-तौहीद बाब नंबर 8 ऐं हदीस नंबर 15 में आहे। इन खां बाद इहा ई वरी रिवायत जेका आहे सफ़ीनतुल बिहार बाब जिल्द नंबर 8 ऐं बाब जेको आहे बा बअदहु अलहा, इन में जेका इहा रिवायत मौजूद आहे। 3 नंबर ते बिहार अनवार में अल्लामा बाकिर मजलिसी भी इन रिवायत के जिक्र कयो आहे, जिल्द नंबर 18 बाब नंबर 2 हदीस नंबर 12 में, जेका कदीम न बल्कि जेका जदीद बिहार अनवार जी छाप आहे उन में। छो जो बिहार अनवार जे हवालनि में इख्तिलाफ थिए थो, 2 छाप, हिकिड़ो कदीम जे उनवान सां गुज़रियो आहे, ॿिया जेका जदीद तरतीब ॾिनी वई आहिनि, कॾहिं कॾहिं हवालनि में इख्तिलाफ पातो थो वञे। लिहाज़ा जेका रिवायत आहे ज़ुरारा खां, जेका रिवायत असां वटि आई आहे त इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम खां सवाल कयो, मौला पैगम्बर इस्लाम ते जेका वही थींदी हुई उन में गशी छो तारीफ़ थींदी हुई, ऐं वाज़ह कंदो अलाह त इहा गशी हमेशह न थींदी हुई, बाज़ औक़ात थींदी हुई, उहा छो तारी थींदी हुई? इमाम अलैहिस्सलाम जे जवाब में फरमायो, ज़ालिका इज़ा लम यकुन बैनहु व बैनल्लाह अहदन, इहो उन वक़्तु थींदो हो जॾहिं ख़ुदावंद मुताल ऐं पैगम्बर इस्लाम जे दरमियान को बि वास्तो न थींदो हो, को बि वास्तो न हूंदो हो। उन वक़्तु डायरेक्ट जॾहिं ख़ुदावंद मुताल क़ल्ब मुस्तफ़ा ते वही कंदो हो, उन वक़्तु इहा गशी तारी थींदी हुई। ॿिए नंबर ते जेके आयत में मरहलो आहे मिन वराए हिजाबिन, इन मां मुराद मिन वराए हिजाबिन यानी काफ़ी मिसाल आहिनि, लेकिन मुख़्तसर कंदे जे पैगम्बर इस्लाम सां ख़ुदावंद मुताल शब मेराज गुफ़्तगू कई आहे, उहा गुफ़्तगू मिन वराए हिजाब हुई, या हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां कोहे तूर ते जेका गुफ़्तगू थींदी हुई, या ईअं अंबिया सां ख़ुदावंद मुताल गुफ़्तगू कई आहे। टियों मरहलो जेको मौज़ूअ बहस आहे उहो आहे ऐं युरसिल रसूलन, ख़ुदावंद मुताल जॾहिं बि कंहिं सां गुफ़्तगू करण जो इरादो कंदो आहे फ़रिश्तो मोकिलींदो आहे। हाणे मौज़ूअ बहस इहो आहे जेको फ़रिश्तो जिब्राईल अलैहिस्सलाम पैगम्बर इस्लाम ते नाज़िल थींदा हुआ, हाणे इहो जिब्राईल जेको पैगाम खणी ईंदो हो, इहो पैगाम डायरेक्ट ज़ात तौहीद खां अख़ज़ कंदो हो या ॿियो को वास्तो हुयो? इन सिलसिले में बजाए जो असां हेॾो ऐं होॾो जी गुफ़्तगू करियूं, बहितर आहे त अहले तशय्यो जे मुअसिक तरीन आलिम दीन शेख सदूक अलैहिर्रहमा ॾांहुं मुतवजह थियूं। शेख सदूक अलैहिर्रहमा पंहिंजे किताब जेको एतक़ादात शेख सदूक जे नाले सां मशहूर आहे, उन एतक़ादात शेख सदूक में 3 नंबर बाब में शेख सदूक अलैहिर्रहमा बयान कनि था
त एतकादुना फी ज़ालिक, असांजो अक़ीदो इन मसले में इहो आहे त इहो जेको वही जा मराहिल आहिनि, हाणे हीअ आहिनि वही जा मराहिल, उन्ही में लिखनि था जेका रिवायत मौजूद आहे शेख एतकादात शेख सदूक में, उनमें फरमाइनि था त इहा इसराफील जे ॿिन्ही अखियुनि जे दरमियान हिकु लोह आहे, यानी तख्ती आहे हिकिड़ी इसराफील जे ॿिन्ही अखियुनि जे दरमियान। ऐं जॾहिं अल्लाह गुफ्तगू करण जो इरादो कंदो आहे, कलाम करण जो इरादो कंदो आहे, उन्ही तख्ती ते लिखजी वेंदो आहे। लिखजण खां बाद उन्ही तख्ती फयंज़ुरु फीह फयक़रउ मा फीह, पोइ इसराफील उन्ही ॾांहुं नज़र कंदो आहे ऐं नज़र करण खां बाद उन्ही खे पढ़ंदो आहे। पढ़ण खां बाद उन्ही शइ खे मुंतकिल कंदो आहे, इल्का कंदो आहे मीकाइल ॾांहुं। मीकाइल इन्ही शइ खे हासिल करण खां बाद इल्का कंदो आहे जिब्राइल ॾांहुं, ऐं उहा फयल्की जिब्राइल इलल अंबिया, पोइ जिब्राइल उन्ही शइ खे वरी इल्का कंदो आहे अंबिया ॾांहुं। यानी इन्ही शइ खे मराहिल खे शेख सदूक अलैहिर्रहमा इन्ही तरतीब सां बयान करण खां पहिरियों लफ़्ज़ इस्तेमाल कयो अथसि एतिकादुना, यानी असां अहले तशय्युअ जो इहो ई एतिकाद आहे, इहे ई मरहला वही जा आहिनि। लिहाज़ा इहे जेके मरहला शेख सदूक कया आहिनि, इन मां ज़ाहिर इहो थो थिए इन खां अलावा के बि मरहला कोन्हनि। अगरि हुजनि हा, अगरि जिब्राइल कंहिं ॿिए खां वही अखज़ कनि हा, उन्ही खे लाज़िमन शेख सदूक अलैहिर्रहमा ज़िक्र कनि हा। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।